सदाए मोटिया काॾे थी वञे बाबा हिकु मिंट बि मां हिन कैदनि सां ॻाल्हायां जे नंढी नियाणी थी त हाय करे छॾे मथां देर पई साइण खे ॾिठई या ज़िंदान मां हथ टपाए कंड ते रखी चए थी कैदन हो नंढड़ी कैदन हाय नालो भुलिजी वञे हर कोई नंढड़ी कैदन पियो चवे मुंहिंजी साइण चयो जी जी तव्हां केरु आहियो साइण चयो जेके ज़ात था ॾसियां उहो मारे थो चई कैदन मां मारींदीमांइ न चई ज़ात जा सैयद आहियां वतन जे वतन मदीनो चई कैदन में त नंढी नियाणी कड़ियूं न पाईंदी आहे पर अगरि को ज़ालिम पाराए उन जा ज़ंजीर त पीउ लाराईंदो तुंहिंजूं कड़ियूं पीउ न लाराईंदो साइण ज़िंदान सां टकराणी चई ताना न ॾे जॾहिं कड़ियूं पातम त बाबा खुशी वियो कोई चाचो लारा वई आहे हिकु चाचो हो जंहिंखे वॾो मान उहो बि मुंहिंजे कड़नि खां अॻ में बाज़ू कटाए सुम्ही पियो आहे कैदन को भाउ लारा वई आहे साइण चयो हिकिड़ो सुहिणो भाउ जंहिंजो नालो अली अकबर हो असां उन जे शादीअ ते आयासीं उहो बि बर्छी खाई सुम्ही पियो आहे कैदन जे कननि मां खून थो वहे चई बाबा ईद ॾींहुं दुर पाराया बाबे जो कातिल छिके लाहे वियो आहे चई दुर त अम्मा बि मुंहिंजा लाराईंदी आहे चई मुंहिंजूं कुंडियूं मिलियल हुयूं हाय करे छॾिजे रोइण न अचई वई त रोईंदी वई इहा शामीअ जी धीअ हुई दुश्मन जी 3 रातियूं अब्बासी साहिबान न सुती आहे न मानी खाधई जंहिंजी धीअ खाए पीए न हुनजे त पीउ जो जिगर निकिरंदो न झोलीअ में विहारे चएसि थो बचड़ा खाए नथी रण वारा पीउ खे चए थी बाबा तो त खाइण जूं ॻाल्हियूं थो करे न कैदन मूंखे मारे छॾियो बाबा अञा किथे लॻे ख़्वाब में थी ॾिसां ॿई हथ कननि ते बाबा मुंहिंजी निंड फिटी थी वञे रोइण वारो चए थो कपिड़ा वठी जा चए थी बाबा ज़िंदगी न घुरंदी मां चए थो सोणी जुती पारायां चए थी पहिरियों गाड़ी घुमंदमि पी भाकुर पाए मक़बूल शाह चए थो छा वठी जाए रोई चए थी बाबा बाज़ार मोहम्मद दुर आणे दे या हुसैन पी भॼंदो वियो आहे जेके नंढियूं नंढियूं ॼाणियूं आहिनि दुर वठी आयो आहे उहे दुर हथनि में खणी ज़िंदान ॾे भॼी आहे ज़िंदान जे दर ते कॾहिं सॼे थी भॼे कॾहिं खॿे रुबाब जी नज़र पइजी वई चए थी कंहिंखे थी ॻोल्हे रोई चए थी हिते हिकिड़ी नंढड़ी कैदन वेहंदी हुई उहा नज़र नथी अचे साइण चए थी ॿियो ॾींहुं आहे उहा मरी वई आहे नथो रोअण अचे तोखे ॿुधाई त ॿियो ॾींहुं आहे उहा मरी वई आहे ज़िंदान जे दीवार सां टकर आई चए थी उहा तुंहिंजी छा लॻंदी हुई साइण चए थी मुंहिंजी ग़रीब धीअ हुई मरहबा अल्लाह ख़ुदा कबूल करे सोणरो न हे जेके मातम था कनि रहण वारा हो जे ज़ंजीर कंहिं लाथा चए कहीं न लाथा जे वॾनि जा जनाज़ा खटुनि ते खणबा आहिनि बचनि जा हीअं इन जो जनाज़ो कंहिं खयो चई जेको कैदी दर ते रत थो रोए आया कैदी तुंहिंजी छा हुई हाय इन जे घर जो कज़ियो आहे सैयद आहे न इहो ई त सवाल कई कैदी तुंहिंजा त हथ बदलनि या भेण खयई कीअं रोई चए थो ईअं खयऊं जीअं कारी क़ुरान खणंदो दुश्मननि खां पुछंदो पियो वता ग़रीब काथे दफ़ना या हुसैन खणी आयो ग़रीबनि जे क़ब्रस्तान खोटियल क़बर कंहिंजो कज़ियो थी वञे न वो क़बर खोटींदो आहे वो खाधो पचाईंदो वो सॼणनि खे इतला ॾींदो
जिन कज़ी होंदो चवंदो उनजी महिरबानी। क़बर जो खोट ॾिठई रोई सजा चए थो केरु आहे जंहिं मुंहिंजे भेण जी क़बर बणाई आहे। पोयां रोअण जी कूक आई। मौला चयो नालो ॿुधाए त जन्नत ॼाण। होरिया होरिया आवाज़ मौला मां ज़ाफ़र जिन्न आहियां। करबला मां शबीर मोकिलियो आहे वञी मुंहिंजी धीअ जी क़बर बणा। ईअं हथनि ते जले चए थो हाणे त कोई वठे। अंदरों आवाज़ मूंखे ॾे। केरु आवाज़ मां करबला जो ग़रीब हुसैन। पेरनि खां आवाज़ आयो मां अली अकबर आहियां। केरु अचो मां ॾाढो अली आहियां। कंहिं चयो मां चाचो हसन आहियां। जेके शर्म अचे उहो भली न रोए। हिकु वॾी कूक आई आवाज़ आयो मां ॾाढी ज़ारा आहियां। ओ पोटियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। हीअं सजाद वधाए चए थो बाबा जहिड़ी ॾिनी आई ओड़ी नथो ॼाए। वठ छठियनि शहरनि जी थक लधी आहे। रोअण वारो जेकर बाबे ॾे वञे हा भाउ जे हथनि ते सकीना मोटी पई आहे। मौला जो आवाज़ सकीना सभु ई आया थी न वेंदी रोई आवाज़ आयो सजाद सभु ई आया मुंहिंजो चाचा गाज़ी न आयो। ओलमन वारो काथे होरिया होरिया आवाज़ आयो नौकर हाज़ुर ओ सलाम नथो कयां जो पाणी जो न ॾिनो मां। चेती चाचा न मोकिलिया न तुंहिंजा बाज़ू कलम थना।